अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु की गुफ्तगू में एक अहम मामलो डिस्कस करणु चाहियां थो। उहो मामलो आहे जंहिं वक़्तु सरबराह हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब चंद ॾींहं पहिरियां असेंबली जे फ्लोर ते उन अहम मामले खे, उन अहम मसइले खे डिस्कस कयो, जंहिं ते उर्दू मीडिया जा जेके मग़रिब नवाज़ सहाफ़ी आहिनि ऐं सिंध धरती जा नाम निहाद सान्याफ़बंद उलमाए किराम जो चहिरो ग़लत अंदाज़ में पेश करण जी कोशिश कई आहे। मौलाना फज़लुर रहमान साहब असेंबली जे फ्लोर ते इहो मसइलो वाज़े कयो त शरीयत जो मसइलो, इस्लाम जो मसइलो जॾहिं ईंदो त असांजी रियासत बाद में, असांजो आइन बाद में, असांजो कानून बाद में, पहिरियों शरीयत इस्लाम ऐं दीन खे तरजीह ॾिनी ऐं जॾहिं बि रियासत इस्लाम सां, दीन सां ऐं शरीयत सां टकराव जी सूरत अख़्तियार कंदी त बहैसियत मौलवी जे, बहैसियत आलिम दीन जे, बहैसियत नबीअ जे वारिस जे, उलमाए किराम जे सभ खां वॾी जमात जमियत उलमाए इस्लाम जे सरबराह हुजण जी हैसियत सां मौलाना फज़लुर रहमान ते इहो कमु ज़रूरी बि बणिजे थो त हू असेंबली जे फ्लोर ते हू पंहिंजे हर प्लेटफॉर्म ते दीन इस्लाम जो दिफ़ा कंदे नज़र अचे, क्योंकि इस्लामी रियासत आहे। हिते असांखे इस्लाम नाफ़िज़ करणो आहे, हिते असांखे शरई जेके सज़ाऊं आहिनि उन्हनि जो निफ़ाज़ करणो आहे, जेके शरई क़वानीन आहिनि, जेके शरई हुदूद आहिनि उन्हनि जो निफ़ाज़ करणो आहे। पर ही रियासत नाले जी त इस्लामी आहे, पर हर हिन जो इक़दाम ऐं हर हिन जो कमु इस्लाम मुखालिफ़ आहे। मौलाना फज़लुर रहमान असेंबली जे फ्लोर ते ही ॻाल्हि कई त 18 साल जी उमिरि जी क़ैद जेका आहे न, उहा तव्हां निकाह जे लाइ शर्त कई आहे, उन ते तव्हां मग़रिबी आशीर्वाद ते जेके कानून साज़ी कई आहे, जिन कानून साज़ी खे आइन जो हिसो बनायो आहे, उहा बिल्कुलु ई ग़लति आहे। ॿार मर्द हुजे या औरत हुजे, उनजी बलूगत जी का हद मुक़ररु न आहे, उनजा आसार, उनजी निशानियूं हूंदियूं आहिनि जंहिंसां वाज़े थींदो आहे त ही ॿार जेको आहे त हिन बलूगत खे पहुची चुको आहे, उनमें उमिरि जो को बि शर्त न आहे। त ही रियासत जेका आहे उनमें जेके वेठियल मुस्लमाननि जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि इत्तिफ़ाक़ राय सां हिकिड़ो इहो बिल मंज़ूर कयो आहे क़ौमी असेंबली मां। 18 साल जे उमिरि खां पहिरियां को बि जेको आहे त छोकिरो ऐं छोकिरी निकाह नथा करे सघनि, जंहिंखे मौलाना फज़लुर रहमान साहब डंके जे चोट ते रखी करे रद्द कयो आहे ऐं जेको आहे त वाज़े चयो आहे त 18 साल जी उमिरि जी क़ैद वारी शर्त शरीयत जे मुतज़ाद आहे, शरीयत जे ख़िलाफ़ आहे। इन जे करे जेकॾहिं 18 साल खां 18 साल जी क़ैद हणी करे हिन मुल्क में इहो निज़ाम लागू कयो वेंदो, इहो कानून लागू कयो वेंदो त असां इन खे रद्द कयूं था, रिजेक्ट कयूं था। ऐं मौलाना साहब ऐलान कयो त 10 साल, 12 साल, 14 साल, 16 साल जे उमिरि वारनि छोकिरनि ऐं छोकिरियुनि जे निकाह मां पाण ख़ुदि पढ़ाईंदुसि। त हुन बयान खे कुझु उर्दू मीडिया जे दोस्तनि ऐं कुझु सिंधी दानिश्वरनि ग़लति अंदाज़ में पेश करे इहा ॻाल्हि कई। रहमान साहब 10 सालनि जी उमिरि जे ॿार जो निकाह पढ़ाईंदो ऐं उन ते आयल ज़िमेदारियूं उहे बि मौलाना फज़लुर रहमान साहब अदा कंदो। बेतुकी ॻाल्हि आहे इहा त मौलाना फज़लुर रहमान जे चवण जे इन गुफ़्तगू खे ग़लति अंदाज़ में पेश कयो त मौलाना फज़लुर रहमान एॾी वॾी जेको आहे त शख़्सियत इन अंदाज़ में हू ॻाल्हि करे थो त मौलाना फज़लुर रहमान साहब नंढी उमिरि में निकाह कराए छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी ज़िमेदारी उहे कीअं अदा करे सघंदा, माना थोरो मरोड़ पेश कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान जे चवण जो मतिलबु इहो आहे त जीअं निमाज़ अलाह जे तरफ़ां मुक़ररु थियल आहे, जीअं शरीयत जा ॿिया अरकान अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरफ़ां मुतअय्यन मुक़ररु थियल आहिनि, इहे निकाह जी जेका हिकिड़ी सॼो निज़ाम आहे, निकाह जा जेके बि उसूल क़ाइदा ऐं ज़ाब्ता आहिनि, उहे शरीयत जे तरफ़ां मुक़ररु थियल आहिनि। उहे तव्हां जेको आहे न उन्हनि जी मुखालिफ़त न कयो, उन्हनि जे मुतज़ाद फ़ैसिला न कयो। बाक़ी रही ॻाल्हि इहा त मौलाना साहब कतन इहो न आहे चयो त 10 सालनि जे नंढड़े छोकिरो जेको ज़िमेदारी नथो खणी सघे उनजी ज़रूरु शादी कराए जेको आहे त तव्हां उन ते ज़िमेदारी आइद कयो, उनखे उमिरि खां अॻु में ॿार खणण खां अॻु में उनजे मथां ॿार लाॻू कयो। मौलाना साहब जे चवण जो मतिलबु ऐं मक़सदु इहो हो त जीअं जेको आहे नमाज़ फ़र्ज़ु आहे, उनजो इनकारी जेको आहे त इस्लाम सां टकराव खाए थो, जीअं रोज़ो फ़र्ज़ु आहे उनजो इनकारी इस्लाम सां टकराव खाए थो, जीअं हज, ज़कात, जिहाद इस्लाम जा दीगर जेके अरकान आहिनि उन्हनि खे मञींदड़ मोमिन जेका सॾराए थो, उन्हनि जो मुतज़ाद, उन्हनि जो मद मुक़ाबिल, उन्हनि जो इनकारी
वो शरीयत इस्लाम से टकराव खाए तो बिल्कुल ही निकाह जी उम्र मुतयन ना है नंढी उम्र में जो निकाह थी सके तो वारसन जी इजाजत सां 18 साल खां पहिरियों उम्र जो 10 साल में 12 साल में 14 साल में 16 साल में निकाह थी सके तो अलबत्ता निकाह जे लाइ बि इहो ज़रूरी आहे त निकाह जंहिंजो थिए थो उहो छोकिरो ज़िमेदारियूं संभालण जहिड़ो हुजे घर खे हलाइण जहिड़ो हुजे इहा बाद ॻाल्हि आहे हाफ़िज़ अब्दुल्ला साहब जे बयान खे थोड़े मरोड़े पेश करे ऐं मज़ाक खेज़ उनखे स्टेटस लॻाए करे उनखे मज़ाक बणाइण जी कोशिशि कई आहे जेकॾहिं हाफ़िज़ अब्दुल्ला साहब चयो आहे त जेकॾहिं मूंखे गुस्सो ॾियारींदव त मां 16 सालनि जी उमिरि जे छोकिरीअ सां निकाह कंदुमि शरीयत हक़ ॾिनो आहे त नंढी उमिरि वारो छोकिरो हुजे या वॾी उमिरि वारो छोकिरो हुजे जेकॾहिं उहे पाण में रज़ामंदी सां निकाह करनि था त उन में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे त उन ते हाफ़िज़ अब्दुल्ला साहब खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो त हाफ़िज़ अब्दुल्ला साहब इहो बयानु ग़लति अंदाज़ में ॾिनो आहे हालांकि बाद में हाफ़िज़ अब्दुल्ला साहब उन ते पंहिंजो बयानु वाज़े कयो त 18 साल खां पहिरियां 15 साल खां मथे मुंहिंजी 4 नियाणियूं हुयूं जंहिं जेका टे दर ते मां हुननि जो निकाह करायो आहे त हाणे हुन दानिश्वरनि जो हुन नज़र में वेठी आहे ऐं उर्दू मीडिया जा जेके उहे नामयाब दानिश्वर आहिनि उहे हुन ते कहिड़ो तबसरो कंदा सो शरीयत सां टकराव थींदा त असांजे हिन प्लेटफॉर्म ते हिन मुल्क में दीन जा नुमाइंदा ज़रूरु मैदान में ईंदा सो अवाम नास इहो वाज़े सम्झे त मौलाना साहब जे बयान खे थोड़े मरोड़े पेश करे उलमा जो ग़लति ऐं मकरूह चहिरो पेश करण जी कोशिशि कई पई वञे नानक मौलाना फज़ल रहमान साहब का बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे इनजे करे असां दोस्तनि खां मुअदबाना गुज़ारिश कयूं था त इन इस्लाम दुश्मन दीन दुश्मन ऐं मज़हबी युथ आहे जेके ग़ैर जे हथ में इस्तेमालु थी रहिया आहिनि उन्हनि जे इन अटकलनि में चालबाज़नि में न अचनि ऐं उलमा जी इज्तिमाइयत जंहिं तरफ़ आहे जंहिं तरफ़ शेखुल इस्लाम मुफ्ती मोहम्मद तक़ी उस्मानी साहब जहिड़ा जयद उलमा इकराम आहिनि अहिड़नि आलिमनि जे राय खे अपनायो ऐं बजाए बेजा अजाया एतिराज़ करण जे उलमा जे इन फ़ैसिले खे एप्रिशिएट कयो ऐं हुकूमत खे ज़ोर ॾियो त उहे पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि खां बाज़ अचे ग़लति क़ानून साज़ियुनि खां इज्तनाब करे जेके ग़लति क़ानून साज़ी करे चुकी आहे उन्हनि खां उहो रुजू करे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।